बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा शागिर्दो अस्सलाम वालेकुम। अॼु खां आऊं मैथ जा लेक्चर स्टार्ट करियां पियो। मैथमेटिक्स खां शुरू करियां थो, पोइ इनशाला आहिस्ते आहिस्ते 6, 7, 8, 9 सभु क्लास इनशाला कवर कंदुसि ऐं तरतीब सां कवर कंदुसि। ऐं मुंहिंजे शागिर्दनि जी रिक्वेस्ट ते आऊं 18.5 खां शुरू करियां पियो, 18 चैप्टर मैथमेटिक्स जो मैट्रिक क्लास जो। त 18.5 खां त शुरू करियां थो मश्क 18.5। पहिरियों सवाल आहे, जेकॾहिं y सिधी तरह मटिजे थो एक्स स्क्वायर ऐं ज़ेड सां ऐं y बराबर आहे 6, जॾहिं x बराबर आहे 4, z बराबर आहे 9। इहो थियो सवाल जो पहिरियों हिसो। ॿियो हिसो सवाल जो आहे, y खे x ऐं z जे अमल तौर लिखो। y जो मुल लहो जॾहिं x बराबर आहे -8 ऐं z बराबर आहे 12। प्यारा शागिर्दो, तमामु सवलो सवाल आहे। पाण बोर्ड खे ॿिनि हिसनि में विराए छॾियो आहे। हाणे पाण हल था लिखूं। हाणे ॾिसो, सवाल में मिलियल आहे y सिधी तरह मटिजे थो एक्स स्क्वायर ऐं ज़ेड सां, मतिलबु सिधी निस्बत रखे थो एक्स स्क्वायर ऐं ज़ेड सां, ऐं इंग्लिश में डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वायर एंड ज़ेड। सभ खां पहिरीं पाण इन खे लिखी वञूं जेको सवाल में पाण खे मिलियल आहे। y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वायर एंड ज़ेड, या y सिधी तरह मटिजे थो एक्स स्क्वायर ऐं ज़ेड सां। प्यारा शागिर्दो, जॾहिं महिल पाण प्रोपोर्शनल जी निशानी हटाईंदासीं, निस्बत निशानी हटाईंदासीं, त को न को कांस्टेंट अची वेंदो आहे। हिन खे पाण चऊं था ही आहे मसावत नंबर 1। ठीकु आहे। हाणे पाण ॾिसंदासीं सवाल में त पाण खे y, x, z टिनी जा मुल मिलियल आहिनि। टिनी जा मुल पाण मसावत नंबर 1 में रखंदासीं त पाण खे कांस्टेंट k जो मुल मिली वेंदो। प्यारा शागिर्दो, सवाल जे ॿिए हिसे में आहे y खे x ऐं z जे अमल तौर लिखो। माना हिकिड़ी मसावत ॻोल्हणी आहे जंहिंमें y बराबर हूंदो x ऐं z जे, ऐं k जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो हलियो, मतिलबु त k जो को न को मुल अची वेंदो हलियो। ऐं पोइ आख़िर में पाण खे y जो मुल लाहिणो आहे जॾहिं x हूंदो -8 जे ऐं z हूंदो 12 जे। अचो हल करे ॾिसूं। हाणे छा लिखंदासीं, सवाल में मिलियल x, y ऐं z जा मुल, ऐं मुल वरी पाण ब्रैकेट में लिखी छॾंदासीं त कहिड़ा कहिड़ा। x बराबर 4 जे, y बराबर 6 जे ऐं z बराबर 9 जे। कंहिंमें विझंदासीं, मसावत नंबर 1 में जन सां। में सां त छा थींदो, पहिरीं पाण मसाला 1 लिखी था वञूं। y इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर ज़ेड। y जो मुल कहिड़ो आहे, y बराबर आहे 6 जे, के साॻियो x सां ज़रब पियो थिए, x जो मुल आहे 4, माना 4 जो स्क्वायर या चौरस, ज़रब z बराबर आहे 9 जे। इट्स इम्प्लाइज दैट 6 बराबर
के 4 जो स्क्वायर थींदो 16 ज़रब 9. It implies that 6 बराबर 16 ज़रब 9 घणो थींदो 144. त हाणे पाण खे के जी वैल्यू खपे 144 ते ज़रब पियो थिए हुन पासे वञी वंड थींदो के बराबर 6 अपॉन 144. त हाणे छा थींदो 6 जो टेबल 1 टाइम 14 खे 2 दफ़ा तो 12 वरी 2 बचो 24 24 खे 4 दफ़ा. ठीक आहे त पाण खे के जो मूल्य कहिड़ो मिलियो 1/24. ठीक आहे हिनखे पाण बॉक्स में बंदि था करे छॾियूं. हाणे पाण छा कंदासीं के जो मूल्य जेॾी महिल मसावात नंबर 1 में पाण पुट कंदासीं त पाण खे y जेको आहे उहो x ऐं z जे अमल तौरु ज़ाहिर थी वेंदो पाण खे मसावात मिली वेंदी जेका घुर्बल आहे. के जो मूल्य के बराबर 1/24 मसावात 1 में ॼण सां छा थींदो y बराबर के x स्क्वायर z y बराबर x स्क्वायर z अपॉन 24. ही थिए पाण जी मसावात नंबर 2. हाणे पाण सवाल जे ॿिए हिसे मां हिकिड़ो टुकड़ो मुकमल करे छॾियोसीं y खे x ऐं z जे अमल तौरु लिखी छॾियोसीं. हाणे पाण खे छा पियो चए y जो मूल्य लहो जॾहिं x बराबर आहे -8 z बराबर आहे 12. अरे इहा क़ीमत पाण हिन में रखंदासीं मसावात नंबर 2 में त पाण खे y जो घुर्बल मूल्य मिली वेंदो. हाणे अॻियां वधूं पहिरियों शागिर्दो छा थींदो सवाल मुताबिक़ x ऐं z जा मूल्य वरी मूल्य पाण ब्रैकेट में लिखूं था x बराबर -8 z बराबर 12 मसावात नंबर 2 में विझण सां घुर्बल y जो मूल्य थींदो. ठीक आहे हाणे वर्डिंग तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां तब्दील करे सघो था जीअं तव्हांखे ईज़ी लॻे. हाणे ख़्याल शागिर्दो हाणे छा कंदासीं मसावात पाण वटि कहिड़ी आहे y बराबर x स्क्वायर z अपॉन 24. हाणे y साॻियो x जो मूल्य पाणखे कहिड़ो आहे -8 आहे हिते पाण लिखी छॾियो आहे त -8 जो स्क्वायर z जो मूल्य 12 अपॉन 24. 12 जो टेबल 1 दफ़ा 24 खे 2 दफ़ा. हाणे -8 जो चौरस आहे पाण खे ख़बर आहे त माइनस जा अंग 2 चकर पाण में मल्टीप्लाई थींदा आहिनि या ज़रब थींदा आहिनि त पाण जी निशानी जेका आहे उहा प्लस थी वेंदी आहे -* प्लस थींदो आहे त पाण खे 8 सां मिली वेंदो 64 पर प्लस छो त -2 टाइम मल्टीप्लाई थी आहे. ठीकु आहे वरी 1 ज़रब थींदो को फ़र्क़ु कोन पवंदो अपॉन 2 जो टेबल 1 दफ़ा 6 खे 3 टाइम 64 खे 2 टाइम. इट इम्प्लाइज दैट y बराबर 32. ही थी वियो पंहिंजो जवाबु. उमेद आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो. जल्दी हाणे हिनखे नोट करे वठो.